मिलाद करेंगे, नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे दारोवान खां ख़बर ॾींदा हलूं त जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे हवाले सां अहले सुन्नत व जमात पारां रैली ऐं जुलूस कढियो वियो, जंहिंजी अॻुवाणी अल्लाह दायो लाशारी मोहम्मद इब्राहिम फिलपोटो ऐं ॿियनि पारां वॾे जोश जज़्बे एहतराम अक़ीदे ऐं शान सां कढी वई, जेको मुख़्तलिफ़ ॻोठनि मां थींदे कंडरा बाईपास खां शाही बाज़ार कंडरा मां पुरअमन रैली गौसिया मस्जिद वटि पहुती, जिथे जलसे जी शिकल इख्तियार करे वई, जिथे अॻुवाणी जश्न ईद मिलादुन नबी जे हवाले सां सरवर कायनात हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं ॿुधायल पैगाम पहुचायो। निकिरंदड़ रैली में मर्द मासूम ॿारनि समेत मोटरसाइकिलूं, सुजुकियूं, कारूं, इको साउंड हथनि में सावा झंडा, हज़ारे आशिकाने रसूल शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।